अस्सलामुअलैकुम नाज़रीन, केटी न्यूज़ में भलीकार माया का ज़ीरापेल हेडलाइंस वाली बुलेटिन में वाक़े ख़बर ॾियूं त सखर पुलिस 3 महीननि खां वधीक अरसो गुज़रण बावजूद शहीद जान मोहम्मद मर जा असुल कातिल गिरफ़्तार न कया आहिनि। अवां खे त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कचे में ऑपरेशन थियो आहे। वधीक 4 शकी जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। पुलिस कचे ऐं पके में ऑपरेशन कंदे शहीद जान मोहम्मद मर जे क़त्ल केस में वधीक 4 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। अवां खे ॿुधायूं त गिरफ़्तार 4 जवाबदारनि समेत 11 जवाबदारनि खिलाफ़ कादरपुर थाणे ते कातिलनि खे पनाह ॾियण वारे FIR दाख़िल कई वई आहे। अवां खे अपडेट कयो त सखर पुलिस 3 महीननि खां वधीक अरसो गुज़रण बावजूद शहीद जान मोहम्मद मर जा असुल कातिल गिरफ़्तार न कया आहिनि। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कचे में ऑपरेशन थियो आहे। वधीक 4 शकी जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। अवां खे ॿुधायूं त पुलिस कचे ऐं पके में ऑपरेशन कंदे शहीद जान मोहम्मद मर जे क़त्ल केस में वधीक 4 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ ते मौजूद आहे साहिल जोगी। जी साहिल, तफ़सीली जो। जी बिल्कुल, सखर पुलिस पारां कच्चे ऐं पके जे इलाइक़नि में छापनि वारो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां SSP सखर इरफान समूह दावा कई आहे त पुलिस वधीक कार्रवाई कंदे कच्चे में छापो हणी 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। जिन कातिलनि खे पनाह ॾिनी, जेके मुख्य कातिल आहिनि शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस में, उन्हनि खे पनाह ॾिनी। ऐं इन हवाले सां SSP जो चवणु आहे त कालू कादराणी कच्चे में छापो हणी उम्मीद अली कादराणी जतोई, सरवर मिसराणी जतोई, हबीबुर रहमान मिसराणी जतोई ऐं आकिल धारियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन समेत 11 ॼणनि ते कादरापुर थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। जेको सरकारी फरियाद ते केस दाख़िल आहे, उन केस में इहो ॼाणायो वियो आहे त जेके मरकज़ी कातिल आहिनि शेरू महर, जुमो महर, रोशन, गुलज़ार, मीर मोहम्मद, कुर्बान ऐं नसीर महर, उन्हनि खे ॼाणायल जवाबदारनि पनाह ॾिनी ऐं उन्हनि खे रायो। इन हवाले सां पुलिस कार्रवाई करे इन्हनि 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। जॾहिं त छापे जे दौरान ऐं ऑपरेशन जे दौरान जेके मुख्य कातिल आहिनि उन्हनि खे इन्हनि पाण जेके आहिनि जेके गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि फरार करायो आहे। त इन हवाले सां अहिड़ो ई मौक़िफ़ जेको आहे पुलिस पंहिंजे FIR में ॼाणायो आहे। इन हवाले सां SSP जो चवणु आहे त पुलिस पारां ॾींहं ऐं राति कच्चे में ऑपरेशन कयो पियो वञे ऐं कातिलनि खे घणो सोढ़ो कयो वियो आहे ऐं उम्मीद ॾेखारी आहे त जल्द जेके मुख्य कातिल आहिनि शेरल महर, जुमो महर ऐं ॿिया, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। इन हवाले सां पुलिस पारां बख्तरबंद गाॾियुनि ऐं APC चेन जे मदद सां कचे में ऑपरेशन कयो पियो वञे, अहिड़ो चवणु आहे SSP इरफान समूह जो। ऐं ॿुधाईंदो हलां त 3 महीननि खां मथे जो अरसो गुज़री वियो आहे, पर अञा ताईं शहीद जान मोहम्मद महर जेको एॾो वॾो सहाफ़ी ऐं एॾे वॾे चैनल जो सहाफ़ी, उन जा कातिल गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। जेके मुख्य कातिल आहिनि शेरू महर, जुमो महर, रोशन, गुलज़ार, मीर मोहम्मद महर, कुर्बान ऐं नसीर महर, अञा ताईं पुलिस जी गिरफ़्त में अची न सघिया आहिनि। एतिरे ताईं जो जेके कातिल आहिनि उहे अब्बास कातिल जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जे फरियादी ऐं जेको शहीद जान मोहम्मद महर जो वॾो भाउ आहे करमला महर, उन्हनि जे खानदान ऐं उनखे क़त्ल जूं धमकियूं बि ॾिनियूं पियूं वञनि। त इन हवाले सां पुलिस पारां अञा ताईं जेके कातिल गिरफ़्तार न थियण वारो अमल आहे, उन ते सिंध जा सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा जेके वारिस आहिनि उन्हनि खे तशवीश बि आहे ऐं उन्हनि मुतालबो कयो आहे त जेके कातिल आहिनि मरकज़ी कातिल, उन्हनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ साहिल जोगी।